सेवण में सिंधी अदबी शाख तरफ़ां मुहक़िक़ शाइर मीर हाजन मीर जी किताब सेवण की तारीख़ जो महूरती तक़रीब मुनक़िद कई वई। इन हवाले से पेश आहे अशरफ अतार जो रिपोर्ट। जी नाज़रीन, सेवण प्रेस क्लब में जो सिंधी अदबी संगत शाख सेवण पारां जो सो सेवण के रहवासी शाइर अदीब मुहक़िक़ उन जे हवाले से जो छपियल किताब है सेवण ते थियल काहूं हमला हुकूमतूं जेके उन किताब में जो सो छपरायूं आहिनि उन जी जो अॼु महूरत की तक़रीब मुनक़द कई वई है। हिते जो सो हिन प्रेस क्लब के हिन हाल में जो सो मुख़्तलिफ़ जेके सिंध के ज़िलनि खां शाइर अदीब ऐं मुहक़िक़ हिते कही आया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। सिंधी अदबी संगत शाख सेवण जे दोस्तनि जी महिरबानी आहे जंहिं अॼु हिकिड़ो ख़ूबसूरत प्रोग्राम रखियो जंहिंमें मूं नातीअ सां हिकु रिहान रचाई वई आहे जंहिंमें मोतबर आलमनि सिंध जा ॾाहा मुहक़िक़ शाइर उन्हनि ॻाल्हायो, ॾाढो ख़ूबसूरत ॻाल्हायो, दिली ख़ुशी थी। उन सां गॾु जेको ॿियो मूं पोरियो कयो आहे सेवण जे हवाले सां मुंहिंजा 3 किताब आयल आहिनि। हिकिड़ो सेवण जो अदबी शख़्सियतूं अदबी तारीख़त ऐं ॿियो किताबु आहे सेवण जो तारीख़ी दरगाहूं ऐं ही 3 किताब आहे जेको जंहिंजी महूरत हींअर थी आहे उहो आहे सेवण ते थियल काहूं हमला ऐं हुकूमतूं। ही हिकु तारीख़ी किताब आहे जो क़बल मसीह खां वठी मौजूदा दौर ताईं उन जी मां तारीख़ हुन में कलमबंद कई आहे। जेका कलंदर लाल शाहबाज़ ते त काफ़ी कमु थियो हो पर हिन वक़्त ताईं सेवण शहर ते माना कमु असली जहिड़ो कर न थियल हुयो। मूं जे कोशिशि करे किताबनि जा हवाला ॾेई ऐं सेवण जी तारीख़ खे उजागर करे हिकु सेवण खे ज़िंदह जावेद जीअं शहर रहियो आहे संस तारीख़ खे ज़िंदह जावेद रहण जी कोशिशि कई आहे। ही अॼोकी जेका तक़रीब आहे उहो असांजे मुहक़िक़ लेखक ऐं अदीब मीर हाजन मीर जो किताब लिखियल आहे सेवण जे हवाले सां। त उहो सेवण जे हवाले सां हिकिड़ी मुकमल तारीख़ जेका उहो नसहड़ी आहे जेका हज़ारे सालनि खां मुहित तारीख़ आहे। एन मोरा हिकिड़ी मशहूरु आर्कोलॉजिस्ट आहे जंहिं लिखियो आहे त सेवण जेको आहे उहो मुंहं जे दड़े जे हमअसर शहर आहे ऐं मुंहं जे दड़े जो हमअसर शहर हुअण जे नाते जो मतिलबु इहो थियो त हीउ क़बल मसीह जो ऐं तमामु क़दीमी शहर आहे। उन मां वटि मीर हाजन जेका तारीख़ सहेड़ी आहे ऐं सम्झां थो त उहो तमामु वॾो न रुॻो इहो त किताब आहे पर हिकिड़ो मुकमल तौर ते डॉक्यूमेंट आहे जंहिंजो अॼु महूरत आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में त इन क़िस्म जे किताबनि खे जी महूरत थियणु घुरिजे। जेसि ताईं तव्हां तारीख़ खे बार बार न लिखंदव तेसि ताईं सच साम्हूं न ईंदो। इन करे असांजे इहो ई गुज़ारिश आहे सभिनी खे जंहिं बि के बि असांजा तारीख़दान आहिनि त जीअं असांजे सेवण जे हवाले सां मीर हाजन मीर सॼे जेका सेवण जे बारे में मुख़्तलिफ़ किताबनि में जेको बि मवाद आहे उहो गॾे असांखे हिकिड़े हंधि करे ॾिनो अथई या ईअं खणी चए त इहा ॼण सेवण जी हिकिड़ी एनसाइक्लोपीडिया थी वई आहे। इन करे इन जी बाक़ाइदे साइंटिफिक अंदाज़ सां जेसि ताईं छंड छाण न थींदी तेसि ताईं असांखे सिंध जी असली तारीख़ अची सघंदी। मीर हाजन मीर माना तहक़ीक़ ऐं शाइरी तोड़े जेको सो तरतीब इन्हनि मुख़्तलिफ़ शोबनि में जेको सो पंहिंजो अदबी पोरियो जेको सो उन में कमु करे रहियो आहे। मीर खे शाबस आहे। हालांकि तहक़ीक़ हिकिड़ो तमामु जेको ख़ुश्क मौज़ू आहे, तारीख़ बि ख़ुश्क मौज़ू आहे पर सेवण जी जेका आहे सा सिकंदर यूनानी वारे वक़्त खां वठी मुख़्तलिफ़ दौरनि में सेवण जेको रहियो आहे एसीं ताईं जो अॼु ताईं जेका तारीख़ आहे हींअर त उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे माना हिन मीर हाजन मीर पंहिंजे किताब में जेको सोढ़ो करे बयानु कयो आहे। को बि मुआशिरो जेकॾहिं मुस्तक़बिल में को मक़ाम हासिल करणु चाहे थो त उन जे लाइ पहिरीं घुर्ज रिक्वायरमेंट इहा हूंदी आहे त पंहिंजे माज़ी खां आशना थिए, माज़ी जी ॼाण हुजे ऐं उन ॼाण जे हिसाब सां असां अॻिते वधी सघूं था। त क़ौमूं जेके बि अॻिते वधियूं आहिनि उन्हनि पंहिंजे माज़ी ते पंहिंजे रूट्स ते पंहिंजे पहाड़ूं उन्हनि जी पहिरियां ॼाण हासिल करे उन सां प्यार मोहबत जो इज़हार करे ऐं पोइ अॻिते दस्त टहियनि। त उन जे लाइ अहिड़े क़िस्म जा किताब घुरिजनि, अहिड़े क़िस्म जा फ़िक्र घुरिजनि। असांखे ख़ुशी थी रही आहे त सेवण ते मुसलसल हितां जा जेके अदीब आहिनि शाइर आहिनि उहे कोशिशूं वठी रहिया आहिनि ऐं तारीख़दान आहिनि, मुहक़िक़ आहिनि, सभु हिन किताब जे बाबति ॻाल्हाइनि पिया ऐं पंहिंजी पंहिंजी राय पेश कनि पिया। सो ही तमामु बहितरीन तक़रीब थी रही आहे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी। किताब जे बाबति मां इहो चवंदसि त हिन में तारीख़ जा जेके अंसर मौजूदु आहिनि न ही अगरि केरु पढ़ी ॾिसे त हुनखे ख़बर पई वेंदी त असांजो जेको सेवण आहे उहो शिविस्तान खां वठी सेविस्तान खां वठी पोइ सेवण कीअं माना इन सॼी हिस्ट्री छा आहे, हुनजो पस मंज़र छा आहे, हुन में
केतिरा जेके आहिनि से असांजा हिन सेवण में ॾिसंदो त केतिरियूं जेके आहिनि से गौर ऐं नायाब जेके पर्सनैलिटीज़ आहिनि जिन में ही मीर हाजन मीर पाण बि आहे जेके हींअर 10 किताबनि जा मुसनिफ़ आहिनि त ओड़ा ॿिया बि केतिरियूं सारियूं पर्सनैलिटीज़ आहिनि जिन्हनि पंहिंजा कंट्रीब्यूशन्स ॾिना आहिनि जिन्हनि पंहिंजूं जेके असां लाइफ एक्सपीरियंसिस हुन में सभु बल्कि तारीख़ खे जांचण लाइ तारीख़ में जेको सच आहे जेका सचाई आहे उनखे जांचण ऐं परखण लाइ असांजा नौजवान ज़रूरु ही किताब पढ़नि। ही तमामु हिकिड़ो बहितरीनु ऐं मौजूदु जदीद तहक़ीक़ जे जदीद उसूलनि मुताबिक़ हुन किताब लिखियो आहे ऐं उनजी साराह खे ईअं चंद लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघिजे। तमामु शानदार किताब आहे। हिकिड़ो तारीख़ी किताब आहे ऐं ही मुख़्तलिफ़ बाबनि में विरायल आहे ऐं हिन किताब में तक़रीबन 600 पेजनि ते ही फैलियल आहे। किताब में इल्म आहे सेवण जे किले ते जेके हमला काहूं कहिड़े दौर में कहिड़े दौर खां उहे सभु हिन में समायल आहे। 528 सुफ़नि ते ऐं 23 बाबनि ते मुश्तमिल हुन सेवण जी तारीख़ ते लिखियो आहे। उहो सेवण जी तारीख़ सां गॾु सिंध जी तारीख़ बि आहे। उन लाइ उन समय किताब पढ़िया आहिनि ऐं उन्हनि बाबति में सेवण बाबति जेके हवाला आहिनि अञा काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि। मसलन सेवण ते हमले जे हवाले सां शेख अयाज़ जो शहर आहे या राजा ॾार जो ज़िक्र आहे त राजा ॾार जे हवाले सां ऐं उनजी नियाणियुनि जे हवाले सां शेख अयाज़ जो शहर कोट करे सघिजे थो ऐं ॿिया खोड़ हवाला ॾेई सघजनि था पर सभु शयूं तहक़ीक़ में ॾियण बि हिकिड़े माण्हूअ लाइ ॾाढो मुश्किल थिए थो। पर हिन दोस्त वॾी महिनत कई आहे ऐं उन महिनत ते खेसि दाद ॾिजे। शाइर जी हैसियत सां हुन पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप क़ाइमु कई ऐं अॻिते हली उन पंहिंजे अदबी सफ़र में हिकिड़े मौक़िक़ तौर बि विकूं खणणु शुरू कयूं। सेवण सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो इंतिहाई क़दीम माॻ आहे जंहिंमें तारीख़ जा केतिरा ई दास्तान वाक़िया हादसा ऐं तारीख़ जो अहम कड़ियूं हिते लिकियल आहिनि जिन खे तमामु सुठे ऐं बहितर नमूने सां असांजे नौजवान महक़िक़ पंहिंजे किताब जंहिंजी महूरत अॼु जी तक़रीब में थी रही आहे उन में पंहिंजे किताब में तफ़सील सां ऐं हवालनि सां तहक़ीक़ी अंदाज़ सां उन्हनि सभिनी शयुनि खे ज़ाहिर करण जी कोशिशि कई आहे। ॿिया नौजवान बि गॾिजी ऐं असांजे स्कॉलर गॾिजी सिंधी सेवण जी तारीख़ जा लिकियल गोशा अञा ज़ाहिर कंदा। जी नाज़रीन, असां हिते मौजूदु जेके अदबी शख़्सियतूं हुयूं उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त सेवण जे हिन नौजवान शख़्सियत जेको आहे सो मीर हाजन मीर जे किताब जेको छपरायो आहे उन में जेको आहे सेवण ते थियल हमला काहूं ऐं जेको हुकूमत जो के रहियूं आहिनि उन्हनि में जेको आहे सो नौजवान लाइ हिकिड़ो उत्साह पैदा कयो आहे। जिन्हनि जो चवणु आहे त अहिड़ा किताब शाया थियणु खपनि जीअं नौजवाननि में जेको आहे सो ॼाण मिली सघे। कैमरामैन मुराद अतार सां गॾु अशरफ अतार, टाइम न्यूज़, सेवण शरीफ़।